अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल 4 जेडीओ न्यूज़ आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था नवाब शाह मां अब्दुल सलाम ॾहरी जी क़ाइद आम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी नवाब शाह जे जॉइंट एक्शन कमेटी जे अॻुवाणनि पारां वाइस चांसलर ऑफिस ॿाहिरां धरणो हुयो, जंहिंमें एक्यूज़ड नवाब शाह लाड़कानी जे टीचिंग फैकल्टीअ जे ऑफिसर्स ऐं एम्प्लॉइज़ कोरोना वायरस जे SOPs ते अमल पैरा थींदे वॾी अंग में शिरकत कई, जंहिंमें प्रोफेसर लियाकत न्यू, नूर मोहम्मद हुलियो, सरफराज अहमद लगारी, शकील चांडियो, धणी बख्सियाल, सज्जाद अहमद खोसो, सिराज अहमद भुट्टो, अब्दुल रज़ाक लांगा, ज़हीर अहमद कीरियो, अज़ीज़ुल्लाह भयो, आसिफ अली सूमरो, असदुल्लाह खोहावड़ तक़रीरूं कंदे चयो त लाड़कानी कैंपस जे मुलाज़िमनि जी 2 महीननि खां पघार बंदि आहे, उहा फौरी तौर रिलीज़ कई वञे। हिननि वधीक चयो त मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला फौरी तौर हल न कया विया त सॼी सिंध जे यूनिवर्सिटीज़ में एहतिजाजी तहरीकूं शुरू कयूं वेंदियूं। हिननि बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, डॉक्टर अज़रा अफ़ज़ल पेचियो खे अपील कई त इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते हिन मसइले खे जल्द खां जल्द हल कयो वञे। 4 जेडी न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडी न्यूज़।